जो शाही मां रिपोर्ट करायो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। कोहिस्तान में वबाई बीमारी माल मरण लॻो, ॻोठाणनि जो वेटरनरी टीम मोकिलण जो मुतालबो। कोहिस्तान जे शाही ठटो जे इलाइक़े में चौपायो माल में ओचितो वबाई बीमारी फैलजण सबबि चौपायो माल वॾे अंग में मुतासिर थी रहियो आहे, जंहिंजे नतीजे में केतिराई जानवर मरण लॻा आहिनि। इलाइक़े में ॻोठाणनि मूजिबि गऊं, ॿकरियूं ऐं रिढूं बीमारी सबबि कमज़ोर थी करे पयूं आहिनि ऐं केतिरनि ई हंधनि ते मौत जा वाक़िया पिणु पेश आया आहिनि। ॻोठाणनि ॿुधायो त माल संदन गुज़र सफ़र जो वाहिद ज़रियो आहे, पर बीमारी सबबि खेनि सख़्त माली नुक़सान खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। हिननि शिकायत की त लाॻापियल खाते तरफ़ां अञा ताईं को बि अमली क़दम न खंयो वियो आहे। मुतासिर ॻोठाणनि आला इख़्तियारनि ऐं लाइव स्टॉक खाते खां पुरज़ोर मुतालबो कयो आहे त फौरी तौरु वेटरनरी टीमूं मोकिले बीमार जानवरनि जो इलाजु करायो वञे ऐं बीमारियुनि खे वधीक फैलजण खां रोकण लाइ हिफ़ाज़ती उपाय वरिता वञनि। ॿी सूरत में इलाइक़े में माल जी मुकमल तबाही जो ख़दशो आहे।